Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. महंगाई सटियल आवाम ते महंगाई जो हिकु वधीक बम किरण जूं तैयारियूं। 16 फरवरी खां पेट्रोल समेत तेल जा अघ वधाइण जो इम्कान। ओगरा असम्बली पेट्रोलियम डिवीज़न ॾांहुं उमाणे छॾी। ज़रियनि मूजिबि ओगरा पारां फ़ी लीटर पेट्रोल 16 रुपया महांगो करण जी तजवीज़। डीज़ल जे अघ में 14 रुपया 75 पैसा वाध जी सिफ़ारिश। ताबेदार शख्स अवाम बदिरां सिलेक्टर्स जी ख़िदमत में लॻी वियो आहे। इमरान ख़ान जे अॻियां अटो चोर, पोयां बिजली चोर, साॻे पासे खंड चोर, खाॿे पासे गैस चोर ऐं हेठां ATM आहिनि। सियालकोट में चूंड मुहिम दौरान रैली खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त ही इलेक्शन न पर वोट चोरी कंदड़नि ख़िलाफ़ जंग आहे। अॼु पूरो पाकिस्तान हुकूमत खे चवे थो त का शर्म हूंदी आहे, का हया हूंदी आहे। पंजाब सूबो रोई रोई नवाज़ शरीफ़ खे यादि करे रहियो आहे। मरियम नवाज़ हुकूमत ते इल्ज़ाम लॻाईंदे चयो त 70 करोड़ रुपयनि में सेनेट जी हिकु सीट जो सौदो थी रहियो आहे। असांखे हिकु बि सीट न मिली त फ़र्क़ु न पवंदो। मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ वज़ीर आज़म ते तनक़ीद कंदे चयो त वीडियो ठाहींदड़, रिलीज़ कंदड़, पैसा वठंदड़ ऐं पैसा ॾींदड़ पाण आहिनि। PTI वारा कंहिंखे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। हाणे जॾहिं पंहिंजा MNAs ऐं MPs भॼी रहिया आहिनि त हॉर्स ट्रेडिंग यादि अची वई। जेके ॾुखियाईनि में आहिनि, राब्तनि जी उन्हनि खे ज़रूरत आहे, असांखे राब्तनि जी ज़रूरत न आहे। DGISPR मेरे लिए मोहतरम है, फौज के इदारे के स्पोक्स पर्सन है और अच्छे इंसान है। वो सियासत से मैं उनके वो दूर रखते, लेकिन जब वो इस तरह की बात करेंगे तो अवाम में मजाक उड़ेगा। पिछले कई साल से एक के बाद एक चीज अवाम के सामने आई है, तो आप बात वो करें जो दुनिया माने। तो ये आपकी क्रेडिबिलिटी के लिए और इदारे की क्रेडिबिलिटी के लिए अच्छा नहीं है। इससे बेहतर है कि आप खामोशी इख्तियार करें, लेकिन ये गलत बयानी ना करें। जब बात होती है तो वो ऊपर के लेवल पे होती है, हर किसी को इत्मीनान में वहां नहीं लिया जाता। जिनको बैकडोर राब्तों की जरूरत है ना, वो उनको है जो इस वक्त मुश्किल में है। 2018 दौरान सेनेट चूंडनि लाइ पैसनि जी ॾेती लेती वारी वीडियो जारी कंदड़ सहाफ़ी खे जांच कमेटी सॾाए वरितो। वज़ीरनि ते ॿधल कमेटी जे पहिरें इजलास दौरान लीक वीडियो जी फॉरेंसिक जांच कराइण जो फ़ैसिलो। कमेटी मूजिबि वीडियो स्कैंडल जी हर सतह ते जांच थींदी। कमेटी जी सिफ़ारिशुनि ते ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फ़ौजदारी जा केस दाख़िल थी सघंदा। वज़ीर आज़म सेनेट चूंडनि लाइ उम्मीदवारनि जे नालनि जे हतमी मंज़ूरी ॾेई छॾी। बाबर अफ़ाण ऐं शहज़ाद अकबर सेनेट जी टिकट हासिल करण में नाकाम। उम्मीदवारनि में फैसल वाडा, शिबली फराज, हफ़ीज़ शेख, सानिया निश्तर ऐं ओन अब्बास चौधरी शामिल। वज़ीर आज़म जी सदारत हेठि PTI जे पार्लियामानी बोर्ड एजाज़ चौधरी, अब्दुल कादिर, फलक नास ऐं गुरुदीप सिंह खे बि टिकट जी जारी करे छॾी। सेनेट चूंडनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी जे 12 उम्मीदवारनि नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। इस्लामाबाद में PTI जे हफ़ीज़ शेख ऐं फौजिया अरशद नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ऐं PTM जे गॾियल उम्मीदवार फरतला बाबर पिशावर में नामज़दगी काग़ज़ जमा कराया। बलोचिस्तान में JUI तरफ़ां नामज़द उम्मीदवारनि बि नामज़दगी फॉर्म जमा कराए छॾिया। कोयटा में मौलाना गफ़ूर हैदरी, कामरान मुर्तज़ा, खलील बुलैदी, हिमंदास ऐं आसिया नासिर जा नामज़दगी काग़ज़ जमा। यूसुफ रज़ा गिलानी जी मुल्तान खां इस्लामाबाद वोट मुंतक़िली वारी दरख़्वास्त मंज़ूर। नवाज़ लीग सेनेट चूंडनि लाइ इस्लामाबाद लाइ तजवीज़ कयल PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जी हिमायत करे छॾी। सेनेट चूंडनि दौरान मुख़्तलिफ़ पार्टीज़ तरफ़ां सिंध में नामज़द कयल उम्मीदवारनि तरफ़ां नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि कराची में सूबाई इलेक्शन कमीशन जी ऑफिस सां नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। जाम महताब ॾहर, ताज हैदर, सलीम मानवीवाला, शहादत अमान, शेरी रहमान, फारूक एच नाइक, डॉक्टर करीम ख्वाजा, पलविशा खान, खैरुनिसा मोखिल ऐं रुखसाना शाह तरफ़ां नामज़दगी काग़ज़ जमा। सिंध में MQM जी उम्मीदवार खालदा अतीब इद्दत में हुजण सबब वकील ज़रिए नामज़दगी काग़ज़ जमा कराया। मुतहदा उम्मीदवार डॉक्टर ज़फ़र कमाली भी सूबाई इलेक्शन कमीशन जी ऑफिस में नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया।
इलेक्शन कमीशन सेनेट चूंडनि जो शेड्यूल तब्दील करे छॾियो। सेनेट चूंडनि जे उम्मीदवारनि लाइ नामज़दगी कागज़ जमा कराइण जी तारीख़ में 2 ॾींहनि जी वाध। इलेक्शन कमीशन चयो आहे त उम्मीदवार 15 फरवरी ताईं नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा। नामज़दगी फॉर्म जी छंछाण 17 ऐं 18 फरवरी ते कई वेंदी। उम्मीदवार रिटर्निंग ऑफिसर जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील्स 20 फरवरी ताईं दाख़िल करे सघंदा। ट्रिब्यूनल्स लाइ अपीलूं कराइण जी आख़िरी तारीख़ 23 फरवरी मुक़ररु। सेनेट उम्मीदवारनि जी फ़हरिस्त 24 फरवरी ते जारी कई वेंदी। नामज़दगी कागज़ वापसि वठण जी तारीख़ 25 फरवरी मुक़ररु। सेनेट चूंडनि लाइ पोलिंग जी तारीख़ तब्दील न थी। पोलिंग जी तारीख़ 3 मार्च बरक़रार। अपोजिशन पुराणो पाकिस्तान चाहे थी जिते ज़मीर विकिरो कयो वेंदो आहे। नून लीग ऐं पीपल्स पार्टी पारां शफ़ाफ़ चूंडनि जी मुख़ालफ़त सम्झ खां ॿाहिरि आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त माज़ी में हर इलेक्शन ते आङुर खई वई। सेनेट चूंडूं शफ़ाफ़ बणाइण लाइ निज़ाम में तब्दीली आणे रहिया आहियूं। सहाफ़ी जे सवाल ते शिबली फराज़ चयो त परवेज़ खटक ऐं असद कैसर जो वीडियो स्कैंडल सां वास्तो नाहे। अपोजिशन खे फासाइण चाहे थी। हैरान आहियां त मीडिया ज़रिए सॼी दुनिया खे अदालती फ़ैसिले जो पतो पइजी वियो, पर मूंखे फ़ैसिले जी कॉपी नाहे मिली। केस में इतफ़ाक़ या इख़्तिलाफ़ जो मौक़ो बि फ़राहम न कयो वियो। जस्टिस काज़ी फैज़ ईसा MNA फंड्स केस जे फ़ैसिले जी कॉपी तलब करे वरिती। जस्टिस काज़ी फैज़ ईसा चयो त जस्टिस एजाज़ अहसन खे लिखत वारे फ़ैसिले जी कॉपी मिली वई, पर मूंखे फ़राहम नाहे थी। घोटकी ज़िले जे उचते दौरे ते पहुतल PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिए ॾींहुं बि खानगढ़ में मौजूद। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ जे रेगिस्तानी इलाइक़े में मोहम्मद बख्श महर जे बंगले ते तरसियो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी MNA मोहम्मद बख्श महर में 1-to-1 मुलाक़ात बि थी। ज़रियनि मौजी मुलाक़ात दौरान सेनेट चूंडनि सूदो घोटकी जी सियासत ते ॻाल्हियूं कयूं वयूं। अली गौहर महर जी पीपल्स पार्टी में वापसी वारी एजेंडा बि शामिल। बिलावल भुट्टो जे दौरे खां पोइ घोटकी जी सियासत में ड्रामाई तब्दीली अचण जा इम्कान। जावल में जो कश्मीरी को आबाद करने की बातें चल रही, कोई ऐसी चीज नहीं है। एक खत आया था फेडरल गवर्नमेंट से और उसमें और कोई हकीकत नहीं है। 6.6 मिलियन टन पंजाब में प्रोक्योर हुई या पैदावार हुई, वो गई कहा, हवा में नहीं उड़ी। हम हमेशा से कहते थे और मैंने कहा है कि ये स्मगल हुई और जिसकी वजह से गंदम का बहरान पैदा हुआ। सिंध में कश्मीरी पनाहगीरनि खे तरसाइण वारनि ॻाल्हियुनि में का बि हक़ीक़त नाहे। वफ़ाक़ तरफ़ां हिकु लेटर सूबनि न उमाणियो पियो हो, उन खां वधीक कुझु बि नाहे थियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पंजाब जी कणिक हवा में न उॾामी वई हुई। उहा कणिक स्मगल थियण सबबि मुल्क अंदरि कणिक जो बहिरान पैदा थियो। हैरत आहे जो वफ़ाक़ी काबीना तरफ़ां हिक सूबे मथां कणिक ज़ख़ीरो करण जा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। वफ़ाक़ी वज़ीर वाइड़ाइप जो शिकार थी वीडियोज़ वायरल कंदा आहिनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त आइन मूजिबि सेनेट चूंडूं ॻुझी वोटिंग ज़रिए थींदियूं। सिंध में का बि हॉर्स ट्रेडिंग न पई थिए। जिन माण्हुनि खे शिकस्त नज़र अचे थी उहे सिंध में हॉर्स ट्रेडिंग जूं ॻाल्हियूं कनि था। हैदराबाद जी एहतसाब अदालत मीरपुर ख़ास जे तालीबी बोर्ड में गैर कानूनी भर्तियुनि वारे केस में बोर्ड जे अॻूणे चेयरमैन, सेक्रेटरी ऐं डिप्टी सेक्रेटरी खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अॻूणे चेयरमैन शफ़ीक अहमद खे 5 साल क़ैद ऐं 13 करोड़ रुपया ॾंड जी सज़ा। अॻूणे सेक्रेटरी बरकत कुरैशी खे 5 साल टीप ऐं 5 लाख ॾंड जो हुकुम। एहतसाब अदालत बोर्ड जे अॻूणे डिप्टी सेक्रेटरी कौसर शाह खे 3 साल क़ैद ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। अदालती हुकुम बाद पुलिस बरकत कुरैशी ऐं कौसर शाह खे गिरफ़्तार करे वरितो। अॻूणो चेयरमैन शफ़ीक अहमद फरार। को बि कानून खां मथे नाहे। 8 फरवरी वारो वाक़ियो बर्दाश्त जोॻो नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ते वकीलनि जे हमले वारे मामले जी जांच लाइ GIT जोड़ण जो फ़ैसिलो। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह चयो आहे त इस्लामाबाद पुलिस जी सीनियर ऑफिसर जी सरबराही में GIT जोड़ी वेंदी ऐं GIT बार जे सदरनि सां राब्तो कंदी। बार वारा पाणी हमले ऐं हंगामे में मुलविस माण्हुनि जी निशानदही कंदा। हाई कोर्ट के हमले में शकी माण्हुनि बाबति बार खां पुछो वेंदो। बार जा नुमाइंदा शुरू खां ई जांच में सहकार कंदा त बेगुनाह वकीलनि खे हिरासत करण जा वाक़िया पेश न ईंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट में चेंबर ड्राहिण ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ वकीलनि जो D चौक ते एहतिजाज जारी। ज़िला इंसानिया ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। गिरफ़्तार वकीलनि खे फौरी तौर आज़ाद करण जो मुतालबो।
कोटड़ी की भिटाई कॉलोनी में खैरात वठंदड़ नीगरी सां मुबैना तौर जिनसी ज्यादती की कोशिश। पुलिस इल्जाम हेठ आयल रक्षा ड्राइवर आसिफ सुमरो की गिरफ्तार करे वरतो। नीगरी मेडिकल चेकअप लाइ अस्पताल मुंतकिल। नीगरी दाहियो आहे त रक्षा ड्राइवर के जामशोरो ठजे अचण जो चयो त उन रस्ते ते ज्यादती की कोशिश कई। पुलिस चवण आहे त जवाबदार गिरफ्तार आहे। नीगरी की मेडिकल रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई अमल में आंदी। बस बाबा फसलो कर इंशाल्लाह इनके ज़ालिमन को सजा जारी दासी इंशाल्लाह ना रो बाबा। मलीर में इज्तिमाई लजल जो शिकार शागिर्दियानी ऐं संदसि वारसनि पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। पुलिस ते FIR जो मतन तब्दील करण जो इल्ज़ाम। शागिर्दियानी संदसि वारसनि ऐं उस्तादनि जो चवणु आहे त पुलिस मुतासिर धुर जे मौक़िफ़ मूजिब केस दाख़िल न कयो आहे। जांच जो रुख तब्दील करण लाइ केस में दहशतगर्दी जा बि कम शामिल न कया विया। ॿ जवाबदार अञा ताईं आज़ाद आहिनि। मलीर जी अदालत गिरफ़्तार टिनि जवाबदारनि समीउल्ला, फवाद ऐं आदिल पंजाबी खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। कंदकोट पुलिस पारां औरतानी आवाज़ से हिरकजी कचे वींदड़ 7 ॼणनि खे अगवा खां बचाइण जी दावा। पुलिस मूजिब धाड़ेलनि औरतानी आवाज़ से पंजाब पासी 1 ॼणे समेत 7 ॼणनि खे हरखाए अगवा लाइ घुरायो हो। इतला मिलंदे ई समूरनि माण्हुनि खे बचाए पियो आहे। तेखानी ऐं जागिरानी ग्रुपनि ॼाणायल माण्हुनि खे अगवा करण जो प्लान जोड़ियो हो। तगवाणी भरिसां सुंदराणी जखराणी धुरनि में कारहाई तकरार जो डॉक्टर इकरार जखराणी की सरपंच में जरगो। इल्ज़ाम हेठ आयल नौजवान महर सुंदराणी के 3 महीननि लाइ ॻोठ निकाली ऐं 5 लख रुपया ॾंड जी फतवा। पुलिस जरिए खां अणजाण भरियनि। सिंध की तालीम जा हाल हीना स्कूलनि जूं बिल्डिंग्स बि ज़मून हाली जो शिकार थी वयूं। संजोरे भरिसां प्राइमरी स्कूल में छत जा चापड़ किरण सबब 2 उस्तादनि जा मथा फाटी पिया। कुंडरी भरिसां ॻोठ अब्दुल्ला गिशकोरी में प्राइमरी स्कूल की छत जा चापड़ किरण सबब 3 शागिर्द ज़ख्मी। उमेरुबाब के 3 घर भातियुनि जो क़त्ल केस। उमेरुबाब सरदार चांजो ऐं बुरहान चांजो दादू की अदालत में पेश। वकील की गैर हाज़िरी सबब ॿुधणी 27 फरवरी ताईं मुलतवी। अदालत ॿाहिरां मीडिया से ॻाल्हाईंदे उमेरुबाब चयो त 3 सालनि खां इंसाफ़ लाइ अदालतुनि जा चक्कर काटे रही आहियां। जेकॾहिं सरदार चांजो ऐं ॿिया क़त्ल में मुलविस न आहिनि त पोइ धमकाइनि छो पिया। पीपल्स पार्टी MPA सरदार चांजो चयो आहे त असांखे क़त्ल केस में मुलविस ॼाणाए साख़ मुतासिर कई वई। मोरो सब जेल में कैदियुनि जा ठठ, मोबाइल फोन समेत ॿियूं सहूलियतूं मिलियल हुअण जो इंकशाफ। मनशियात केस में गिरफ़्तार गुलाम अब्बास जेल अंदर टिकटॉक वीडियो ठाहिण बाद वायरल करे छॾी। वीडियो में कैदी की हालत लॉकअप ऐं पाण खे ॾेखारे रहियो आहे। जेल इंतज़ामिया नोटिस न वरितो। शहरियुनि में ताव पकड़ियो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में खौफ़नाक रोड हादसा। पीउ पुट समेत 7 ॼणा अजल जो शिकार। बदीन भरिसां खरकुल बाईपास से कोच के टक्कर में मोटरसाइकिल सवार वली मोहम्मद ऐं संदसि पुट इरफान पठान फौती गया। शेख बिरकियो वेझो उठ गाड़ी ऐं रक्षा विच में टक्कर सबब नौजवान ज़ौर फौत। टंडो मोहम्मद खान भरिसां तेज़ रफ्तार कार हादसे जो शिकार। 15 वरनि जो ज़ीशान जत अजल जो शिकार। सेवन वेझो तेज़ रफ्तार कार के टक्कर में वाटड़ू औरत फौत। रावटी ऐं न्यू सैदाबाद में हादसनि में औरत समेत 2 ॼणनि दम ॾिनो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन तेज़। जेकबाग में इंतज़ामिया गैर कानूनी करार ॾिनल इमारतूं ड्राहे पट करे छॾियूं। प्रेस क्लब की इमारत बि ज़द में अची वई। मछियारी में बेले खाते की ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ 3 ॾींहं ऑपरेशन। समय एकड़नि ते बीठल फसुल तबाह कयो पियो।
लाड़काणे में आबपाशी खाते जी ज़मीन ते अॾियल केतिराई घर ड्राहे पट कया विया। रहवासियुनि जो पाक किताब खणी एहतजाज। हैदराबाद के कासिमाबाद पारे इलाके में 15 फरवरी का 19 फरवरी ताईं लाॻीतो ऑपरेशन जो फ़ैसिलो। चंबड़ में वाहन ऐं शाखुल जे कपिड़नि ते ऑपरेशन। चुल में सोनवा जे कपिड़नि ते ऑपरेशन। होटल दुकान ऐं केतिराई घर ड्राहे पट कया विया। कोहिस्तान के इलाके मालवाणी में बेहिस नौजवानों की पीरसन के हिसाइण ऐं तंग करण वाली वीडियो वायरल। बीमार पीरसन की सुञाणप अनवर जोखियो जे नाले सां कई पई वञे। वीडियो में नौजवाननि के लाचार पीरसन के रड़ियूं करे वेजारी ॾे ॾिसी सघिजे थो। पाकिस्तान T20 मैच में ॾखण अफ्रीका के 145 रन्स जो हदफ ॾेई छॾियो। क़ौमी टीम जो कप्तान बाबर आज़म हिकु भेरो ॿीहर नाकाम। रुगो 5 रन्स ठाहे पवेलियन मोटी वियो। मोहम्मद रिज़वान 51 रन्स ठाहियूं। फ़हीम अशरफ 30, इफ़्तिख़ार अहमद 20 रन्स ठाहे नुमाया रहा। PSL जो 6हों सीज़न पाकिस्तान में थींदो। इफ्तिताही तकरीब वरी इस्तंबुल में थींदी। PSL 6 जो ऑफिशियल सॉन्ग गाईंदड़ फनकार तुर्की पहुची विया। इफ्तिताही तकरीब मुल्क खां ॿाहिरि मुनक़िद कराइण खे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां कंहिं बि क़िस्म जो मौक़िफ़ ॾियण खां इनकार, तस्दीक या तरदीद बि न कई। ज़रियनि मूजिब इफ्तिताही तकरीब तुर्की में रिकॉर्ड करे 20 फरवरी ते नशर कई वेंदी। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 340हों जश्न विलादत मल्हाए पियो वञे। दरगाह भिटाई के कुंवार जियां सींगारियो पियो। पांधीअड़नि जी आमद जो सिलसिलो जारी। मुख्य तकरीब दरगाह के अहाते में थी। मज़ार ते चादर चाढ़े इफ्तिताह कयो पियो। वक्ती सजादा नशीन सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी ख़ानदान के फर्दनि सां गॾिजी केक काटियो। कोरोना वायरस सबब जश्न जूं तकरीबूं महदूद कयूं वयूं। इस वक्त तो लगता है कहीं कुश्ती नहीं है। महताब न सूरज न अंधेरा न सवेरा। शाखों में ख्यालों के घने पेड़ की शायद अब आके करेगा न कोई ख्वाब बसेरा। माना कि सुनसान घड़ी सख्त घड़ी है, लेकिन मेरे दिल ये तो फकत एक ही घड़ी है। हिम्मत करो, जीने को तो एक उम्र पड़ी है। आज बाजार में पाबजौला चलो, दस्त अफशां चलो, मस्तो रख्सां चलो, खाक बरसर चलो, खूब बदामा चलो, राह तकता है सब शहर जाना चलो। निसार मैं तेरी गलियों पे मैं वतन के जहाँ चली है रस्म के कोई न सर उठा के चले। जो कोई चाहने वाला तवाफ को निकले जी, नजर चुरा के चले, जिसमें जान बचा के चले। नंढे खंड जे अज़ीम शायर फैज़ अहमद फैज़ जो जन्म ॾियणु मल्हाए पियो वञे। संदसि शाइरी ज़रिए किरोड़ी दिलनि ते अॼु बि राज बरक़रार।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सगद मां शाहिद सियाल हेडलाइन सवाले थियूं बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अब ॾिसंदा रहो टाइम न्यूज़। जे भुट्टो जे बिलावल जे अवाम 16 फरवरी ते तीर ते ठप्पो हणी पंहिंजे महबूब अॻवान शहीद मुर्तज़ा बलोच जे फर्ज़ंद यूसुफ मुर्तज़ा बलोच खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। पारां पेश 88 मलीर कराची जो बाशऊर अवाम। रिश्तों की है ये हरारत, उम्मीद का है ये रंग, इस कड़े वक्त में सब है एक दूसरे के संग, एक घूंट ताजगी का देता है कितना सा, दिल करता है चूम लो जिंदगी के हाथ। क्या खूब है वो एक कप चाय जो बीमार को हिम्मत और तीमारदार को ताजगी पहुंचाए। कड़ा वक्त है, डटे रहो, वाइटल पियो, जिंदगी जियो। आपका घर वाकई बहुत अच्छा है भाई। 10 सालों में बड़ा जबरदस्त घर बना लिया तुमने। अरे बैठो बैठो, चिल करो, हमारे जर्मन एसी के मजे लो। पानी मिल जाएगा? हाँ लीजिए ना, हमारे टर्किश फ्रिज का ठंडा ठंडा पानी। और इस इटालियन टेबल की तो बात ही अलग है। सब कुछ इम्पोर्टेड है यहाँ पे। मम्मा मम्मा मेरा फोन बंद हो गया। और ये जापान से। ये बरखुरदार चाहे जापान से हो या ना हो, पर सुपर पावर टोक्यो जापानीज स्टैंडर्ड्स के मुताबिक ही बनाई गई है। इकोनॉमिकल प्राइस में एक हाई क्वालिटी मोटर बाइक सुपर पावर 70cc टोक्यो। अब क्वालिटी पर नो कॉम्प्रोमाइज। कड़ा वक्त है,